इहा आहे त बच्चन खान जे जिगर जो टुकड़ो मुंहिंजी भेण जो पेट जो पर पुट त उन ई मांझी खान जो आहे जे असांजी भेण खे तलाक ॾेई शहर में वञी शादी कई असांजी भेण जे मथां कहिड़ी क़यामत गुज़री राज जी वातां सभु कुझु ॿुधी आहे। सचल पुट पुराणियुनि ॻाल्हियुनि खे यादि करण सां कहिड़ो फ़ाइदो? अमा मां सिर्फ़ु एतिरो थो चवणु चाहियां त पुट उन ई मांझी खान जो आहे न वॾा अहिड़े जे पुट मां कहिड़ी उमेद थो रखे हीउ बि त पंहिंजे पीउ जहिड़ो ई हूंदो न। सचल खान तूं मुंहिंजो मामो आहीं मुंहिंजो हमउमिर आहीं जेकॾहिं तूं इज़त नथो ॾेई सघीं त तोखे इहो हक़ न आहे त तूं मूंखे बेइज़त करीं। छो मूंखे हक़ न आहे हीउ मुंहिंजो घर आहे पर तूं हिन घर जो वॾो न आहीं इहो सभु कुझु मूंखे मामो बचल खान चई सघे थो तूं न। ही घर मुंहिंजे नाना साईं जो आहे हिन घर में मुंहिंजी माउ जो बि हिसो आहे। तूं अॼु ई आहीं अॼु ई हिन घर में हिसेदार बणे छे छा जो तुंहिंजो हिन घर में हिसो आहे? सावल जो हिन घर में हिसो आहे। पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां त ही कख बि न वठी सघी ऐं हाणे पंहिंजी माउ जी मिल्कियत में हिसो वठण आयो आहे। मामा सचल खान मूंसां तूं पोइ ॻाल्हाए पहिरियां तूं मामे बचल खान ऐं मामीअ जी इज़त करणु सिख जीअं तोखे माउ जीअं पालियो आहे ऐं तूं हिकु ॾुख बि न सही सघंदी मतां वक़्तु तोखे हिकिड़ी चमाट न हणे। मां ॾुख में रहां या सुख में पर तूं हिन घर में न रहंदे। सावल इन ई घर में रहंदो इहो तुंहिंजे वॾे भाउ जो हुकुम आहे। सावल सां ॻाल्हाइण जे बदिरां वञी पंहिंजे वॾे भाउ सां ॻाल्हाए ऐं अॼु ॾींहं खां पोइ बचल जी इजाज़त जे बग़ैर हिन घर में कदम न रखजांइ। ठीकु आहे त पोइ मां मुंहिंजे वॾे भाउ सां ई ॻाल्हाई उन सां ई ॻाल्हाइणु खपे।